बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अकीमुस्सलात वातुज़्ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने किराम, मुझे बुजुर्गों भाइयों, हाँ समूरे जा समूरा खुश नसीब आयो जो अल्लाह ताला की कुरान मजीद जी महफिल मजलिस लाए चूंड फरमायो। दुआ है अल्लाह ताला तां समूरन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूरी क़बूल फरमाए। जिन दोस्तन मेहनत करे एडो अज़ीम शान जलसो रखियो आहे, अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत क़बूल फरमाए। इन जलसे के इन प्रोग्राम के अल्लाह ताला तां सां समूरनि जे लाइ माफ़ी निजात जो ज़रियो बणाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, असां तव्हां वॾनि भागनि ऐं बख़्तनि वारा आहियूं जो अल्लाह ताला असां तव्हांखे मिठड़े नबी मुहम्मद करीम जो उम्मती ग़ुलाम बणायो आहे। यह हिक वॾी इज़्ज़त आहे, इहो हिकु वॾो मान आहे, इहो हिकु वॾो शान आहे, इहो हिकु वॾो मर्तबो आहे
जे साईं जी गुलामी जे लाइ उम्मती बणजण जे लाइ नबी भी दुआऊं कंदा रहिया। तफसीरन में चए थो त हर नबी पंहिंजे पंहिंजे दौरे नबूवत में अल्लाह सां टे टे दुआऊं कंदा रहिया। पहिरें नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असांखे मिठड़े मोहम्मद करीम जो उम्मती बणाए। ॿिए नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असांखे मिठड़े मोहम्मद करीम जो दीदार कराए। ऐं टे नंबर ते सभिनी जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असांखे मिठड़े मोहम्मद करीम जी इमामत नसीब फरमाए। अल्लाह ताला सभिनी नबियनि खे पंहिंजे पंहिंजे दौरे नबूवत में फरमायो त तव्हांजी पहिरीं दुआ कबूल नथी पवे जो हाणे तव्हां नबी बणी चुका हो, पैगंबर बणी चुका हो, रसूल बणी चुका हो, हाणे तव्हां उम्मती नथा थी सघो। बाक़ी रहियूं तव्हांजूं ॿ दुआऊं उहे मां ॿई क़बूल कयूं पोयूं। का घड़ी अहिड़ी आणींदुसि जो मिठड़े नबी मोहम्मद करीम जो दीदार बि कराईंदोमांव त मिठड़े मोहम्मद करीम जी इमामत बि नसीब फरमाईंदो। वाराती मेराज कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मेराज वारी रात मुझे प्यारे नबी फरमायो जॾहिं बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में आयो सारी बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ सोनन माण्हुनि सां भरियल नज़र आई। सभई डारन सवारन वारा नज़र आया। सभई कदम मुबारकन वारा नज़र आया। साईं ने फरमायो मां पुछा कि जिब्राइल अमीन मनो मिया और जिब्राइल अमीन एक केर सुनन सूरतुल मारा एक केर डारन सारन वारा एक केर
जिब्राइल अमीन जवाब नो जैसे ये सब नबी हैं, सब पैगंबर हैं, सब रसूल हैं, ये सब ताजे दीदार जे लाए कथे थे हैं, ताजी ज़ियारत लाए कथे थे हैं, ताजे इस्तक़बाल जे लाए कथे थे हैं। साईं ने फरमायो मां ॾाॾे आदम सां मिलियुमि, ॾाॾे मरहबा कई, ॾाॾे प्यार कयो, ॾाॾे चुमियूं ॾिनियूं, ख़ुशीअ में ॾाढो अखियुनि में पाणी हारे वेई रहियो। साईं ने फरमायो मां मोहम्मद करीम बेखड़ियों मुबारक जो पानी झले न सघियो, ख़ुशीअ में मुंहिंजे अखियुनि मुबारक में भी पानी वही आयो। साईं ने फरमायो ॾाॾे आदम सां मिली, वरी ॾाॾे नूह सां मिलियुमि, वरी ॾाॾे नूह सां मिली, वरी ॾाॾे इब्राहिम सां मिलियुमि, वारे वारे सां सभिनी सां मुलाक़ात कई। साईं ने फरमायो मुलाकात करे जॾहिं फारिग थियो त सभु नबी सिवा सॼो करे बीह रहिया, इमामत वारो मुसलो खाली छॾियो। साईं ने फरमायो मां जिब्राइल अमीन खे चयुमि ओ जिब्राइल अमीन हे छा फ़लसफ़ो आहे, ये छा ॻाल्हि आहे, ये सब नबी सिवा सॼो करे बीह रहिया, इमामत वारो मुसलो खाली आहे, इहो कंहिंजे लाइ खाली आहे? चई साईं इहो तव्हांजे लाइ खाली आहे। साईं ने फरमायो मां कीअं मुसले ते बीहां, हे सब मूंखां उमिरनि में वॾा आहिनि, इन्हनि में हिकिड़ो छो नथो मुसले ते बीहे? ॾाॾो आदम सभिनी जो ॾाॾो आहे, इहो छो नथो मुसले ते बीहे? ॾाॾो नूह बाबे सानीअ जो लक़ब, इहो छो नथो मुसले ते बीहे? ॾाॾो इब्राहिम छो नथो बीहे? ॾाॾो इस्माइल छो नथो बीहे? हा हा मां जिब्राइल अमीन जे लफ़्ज़ में जुमलनि जे मथां क़ुर्बान वञा, फरमाए तो साईं बराबर, हा हा हे उमिरनि में तव्हां वॾा आहिनि, नबूअत हिननि खे तव्हां पहिरीं मिली आहे, पर हक़ीक़त में इज़त में मान में शान में तव्हां सभिनी नबियनि जा सरताज ऐं सरदार आहियो। जाते तव्हां हूंदव उते हज़रत आदम खे भी इजाज़त नाहे जो मुसले ते भी इमामत कराए, जाते तव्हां हूंदव उते हज़रत नूह नबी खे भी इजाज़त नाहे जो मुसले ते भी इमामत कराए, जाते तव्हां हूंदव उते हज़रत इब्राहिम खे भी इजाज़त नाहे जो मुसले ते भी इमामत कराए, जाते तव्हां हूंदव उते हज़रत इस्माइल खे भी इजाज़त नाहे जो मुसले ते भी इमामत कराए। तंहिंजे करे साईं मुसले ते तव्हांखे ई बीहणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जो हिन पाण नबियनि सबूर अल्लाह खां घुरियूं तव्हांजे दीदार जे लाइ ऐं तव्हांजी इमामत जे लाइ। दीदार त थी वियो, हाणे इमामत बची पई आहे, कद भी आ मोहम्मद कद और सोना साईं अॻिते जी मुसले ते भी इमामत करायो त नबियनि सगोरनि जी बीबी दिल जी तमन्ना पूरी थी वञे। हा हा ऐं तव्हांखे अल्लाह ताला इमामुल अंबिया वारो लक़ब एज़ाज़ भी नसीब फरमाए। नबी ज़ईन आखिर मुसले ते बीठा, साईं ने इमामत कराई, साईं ने सभिनी नबियनि जे अॻियां बीह रहिया, सभिनी नबियनि खे नमाज़ पढ़ायो। साईं खे अल्लाह ताला इन लक़ब सां नवाज़ो जो मुंहिंजो नबी सरताजुल अंबिया हो, सरदारुल अंबिया हो, पर
इमामुल अंबिया भी बन वियो अल्लाह ताला असांजे नबी खे वॾो मान वॾो शान वॾी इज्जत वॾी फज़ीलत नसीब फरमाई आहे आखिर अल्लाह ताला एॾो मान नसीब फरमायो जो मिठे नबी मोहम्मद करीम खे अल्लाह ताला अर्शे मुअल्ला ते घुरायो जाते कंहिंखे वञण जी ताक़त नाहे जाते कंहिंखे पुॼण जी ताक़त नाहे हा हा अहिड़ी जाइ ते अल्लाह ताला नबी जंहिंखे घुरायो जाते अल्लाह ही अल्लाह सुम्मा दवा फकान काब कौसैन अव्वलवा नबी ने फरमायो जहिड़ी जाइ ते जो अॻियों न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं साईं फरमायो पोयों न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं साईं फरमायो सॼे पासे ते न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं खॿे पासे ते न्यारा पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं साईं फरमायो चैनी पासन अल्लाह जो भाकुर विच में मां मोहम्मद करीम अल्लाह जे भाकुर में हुस्न पयो रब जो दीदार हो गया पयो रब जी ज़ियारत हो गया पयो रब साईं कचारी हो गया अल्लाह जी सब पर्दा परे करे छड़िया अल्लाह जी सब विचू खत्म करे छड़ियो हाँ हाँ मिठड़े नबी मोहम्मद करीम के अल्लाह ताला पान सां मिलाए छॾियो हाँ हाँ मुझे सोनू साईं अल्लाह जे भाकुर में अल्लाह जे दीदार में अल्लाह जी ज़ियारत में अल्लाह जी मुलाकात में साईं फरमायो एॾो दरब जे दीदार में मज़ो आयो ज़ागल बसर मा तवा साईं फरमायो दिल चवे पई अखियुनि खे छिक भी न ॾियां इहा घड़ी भी अल्लाह जो दीदार कयां अल्लाह जी ज़ियारत कयां अल्लाह जी मुलाकात कयां एॾो अल्लाह जे दीदार में मज़ो रब भी फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तूं मूंखे वॾो महबूब आहे तूं मूंखे वॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे जो मां अल्लाह ताला तोखे अर्शे मौला ते घुरायो त मां तूं एॾो प्यारो आहे जो तोखे पंहिंजो भाकुर नसीब फरमायो त मां तूं एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे जो तोखे अर्शे मौला ते घुरायो आहे पर तुंहिंजी जुतनी मुबारक खे भी मां अल्लाह ताला इहा इज्जत ऐं मान बख़्शियो आहे जो उहा भेटी अर्शे मौला ते पहुती आहे पर मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम तूं मूंखे एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे एॾो प्यारो आहे हा हा मां जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा त मां दुनिया ई न ठाहियां हा तोखे पैदा न कयां लौला कलमा खलक़तुल अफ़लाक मां सॼी चक्र पैदा न कयां हा तोखे पैदा न कयां हा मां काइनात ई न ठाहियां हा तोखे पैदा न कयां हा मां कमो पेशर नाज़ार मखलूक़ात ई पैदा न कयां हा तोखे पैदा न कयां त मां जहन्नम ऐं जन्नत ई पैदा न कयां हा ओ मुंहिंजा प्यारा नबी जहन्नम ऐं जन्नत भी तुंहिंजे सदके पैदा कई त मां जेको तोखे नाराज़ कंदो जेको तोखे कावराईंदो जेको तुंहिंजी नाफ़रमानी कंदो उन्हनि खे जहन्नम में विछड़ाईंदोमान जेको तोखे राज़ी कंदो जेको तोखे परचाईंदो जेको तुंहिंजी ताबेदारी कंदो
वारिस मालिक बनाइनो मान ज़वाता आसमान फ़दई आला फ़दई आला फ़दई आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह फरमायो मुझे प्यारा नबी एडे तो मगे प्यारो एडे प्यारो वरफ़अना लका ज़िक्रक मा अल्लाह ताला तुझे नाले के पांजे नाले सां मिलाए छॾियो जे कलमे में मुझो नालो तो तुझो नालो भी जे कदे कुरान मजीद में मुझो नालो तो तुझो नालो भी जे कदे आज़ान में मुझो नालो तो तुझो नालो भी जे कदे तकबीर में मुझो नालो तो तुझो नालो भी जे कदे नमाज में मुझो नालो तो तुझो नालो भी जे कदे दुआ में मुझो नालो तो तुझो नालो भी ओ मुझा प्यारा नबी मांगे हुआ दुआ ही पसंद आई जे दुआ में तुझे दुरूद आए तुझे सलात आए तुझो नालो आए हाँ हाँ दुआ दुआ मांगे दादी वरती आ जे दुआ में तुझे दुरूद दुआ तुझे सलात दिया तुझो नालो दुआ मां बिना देर जे हुआ दुआ कबूल है मकबूल है मंजूर फरमाइश नहीं दुआ ओ मुझा अजीजो मुझा दोस्त ओ मुझा भाई अल्लाह ताला हजरत आदम अलैहिस्सलाम दे कावड़े हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत में कढी छड़ियो हजरत आदम अलैहिस्सलाम ऐ बीबी हवा खे अल्लाह ताला हाँ हाँ जन्नत खां बाहर कभी दुनिया के जहान में आंदो जमीन ते आंदो हाँ हाँ अल्लाह ताला एडो बिनीन खां कावड़ो जो एकड़े गयो घर में गयो लला थे भई हाँ हाँ परेशान हाल रोईंदा वतन हाँ हाँ दुआ घुरंदा वतन काला रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्न मिनल खासिरीन पर दुआ कबूल न पई थे 40 साल गुज़रिया आखिर हज़रत आदम के ख्याल आयो तबरा दुआ में दुरूद शो न मिलाया सो अल्लाह ताला जे भला हजरत आदम के जन्नत में दाखिल कियो हजरत आदम जन्नत में अल्लाह ताला को दुआ भरी और मुझा सही जन्नत में मजा आया पर जन्नत में को गालान वारो नहीं को कचारी वारो नहीं हाँ हाँ ॾाढो गोर दुआ मेहरबानी करे को गालान वारो दे अल्लाह दुआ कबूल कयो आदम जी जॾहिं हज़रत आदम सुम्ही पियो त अल्लाह ताला हज़रत आदम जी खड़ी पासीरे में बीबी हवा के पैदा फरमायो जॾहिं हज़रत आदम उथो नज़र कई हसीन जमील हिकिड़ी औरत वेठी आहे ॾाढो ख़ुशि थियो वेझो थियो ॻाल्हाइण जी कोशिश कई हथ मिलाइण जी कोशिश कई उन टेम ते अल्लाह ताला फरमायो
ओ आदम छातो करे के जै मसको गालाण वारो मोदी मसको कंजारी वारो मोदी मां हाथ मिलाण जो इरादो तो क्या मां कंजारी करण जो इरादो तो क्या अल्लाह ताला फरमायो भले तू कंजारी भी कर हाथ में मिलाए अरे पेरे हुक्म अदा कर ये तुझी ज़ाला इन जो नालो हवाया इन के तुझी खबी पासीरे मुंह पैदा फरमाया है तेरे हुक्म दे के रब सही महकमार में शादिया अल्लाह ताला फरमायो हकमार में मिठे नबी मोहम्मद करीम जे मथो दा दफा दुरूद शरीफ तो जो हकमार अदा थी दो ओ मुझा दो ओ मुझा भाइरो हज़रत आदम के मिठे मोहम्मद करीम जी की खबर पई हज़रत आदम जने हां उठ साथ उन मल हिय जो नजर कई अल्लाह जे अर्श जे मथो पट्टी लगी पई आ लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत आदम जने बिश्त में दाखिल थियो बिश्त जे दरवाजे ते नालो मोहम्मद नजर आयो जने अंदर बिश्त में रवानो थियो नजर करे बिश्त जे नारे मथा नालो मोहम्मद नजर आयो हा जने नजर के बिश्त जे दीवार में मथो नालो मोहम्मद नजर आयो पुछा के अल्लाह गौर पे मोहम्मद केरा जे जो नालो पांजे नाले ज़ंगदर से मथो लिखराए छड़े जे जो नालो जा बजा सनी जन्नत में लिखराए थी अल्लाह ताला फरमायो इयो मोहम्मद हुआ जे करे तोखे पैदा कियो तो माए हां हज़रत आदम फरमायो मुझे खबर पइजी वई त मिठड़ो मोहम्मद करीम केडी वडी इज्जत वारो आ केडे वडे मान वारो आ तो रब साईं इते हक मार माल फरमाया हां जे मिठड़े मोहम्मद करीम जो नालो मुझे अर्श जे मथो मुझे नाले ज़ांगद थी जे मोहम्मद करीम जो नालो हां जन्नत में जा बजा थी उन मोहम्मद करीम जे मथो दा दफा दुरूद शरीफ पढ़ तो जो हकमार अदा थी दो तू को कचारी भी कर तो तू हथ भी मिलाए ओ मुजाहिद यही गाल हज़रत आदम के याद हुई दुआऊं भरंदो रहे जने जमीन ते आयो दुआ कबूल नबी पे आखिर हज़रत आदम फरमायो जे कदे अल्लाह राजी थींदो खुश थींदो त मिठड़े मोहम्मद करीम जे नाम जे सदके उन जे दुरूद जे सदके जेको हुक्मार में अल्लाह ताला दुरूद पढ़ायो वो दुआ में दुरूद मिलाया मन अल्लाह माफी दे मन अल्लाह रहम करे मन अल्लाह राजी थे हाणे ये दुरूद पढ़ी को दुआ भरी अल्लाह ताला जी रहमत जलाल में अची वई